या विक्टमाइज़ेशन आहे या हिर्स आहे जेका पूरी कान थी थिए। प्राइवेट ज़मीन बि माण्हुनि जी खपे। हुकूमत जो छा फ़र्ज़ु हूंदो आहे? हुकूमत जो फ़र्ज़ु हूंदो आहे अवलीन फ़र्ज़नि मां आहे त लॉ एंड ऑर्डर ऐं जान और माल जी तहफ़ुज़, पब्लिक जे जान और माल जो तहफ़ुज़। ही हर कंहिंजी प्राइवेट हुकूमत जी अगरि मिल्कियतनि ते नज़र हूंदी, माण्हुनि जी ज़मीननि ते नज़र हूंदी, माण्हुनि जे प्लॉटनि ते नज़र हूंदी, त उहो जान और माल माण्हुनि जी छा तहफ़ुज़ करे सघंदा। असांखे बि इन केस में जेको इन्वॉल्व कयो वियो, बाबा असां पाकिस्तान ठहण वारनि मां आहियूं। मुंहिंजो ॾाढो उन्हनि मां हो, उन असेंबली जो हिसो जंहिं पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन पास कयो ऐं उन रेज़ोल्यूशन जे करे पाकिस्तान जेको आहे उहो वजूद में आयो। ऐं उहो उन्हनि टिनि माण्हुनि मां हो सिंध में जिन्हनि ख़ान बहादुर जो ख़िताबु अंग्रेज़नि खे ठुकराए वापसि कयो। ॿिए कंहिंखे हिमत कान्हे क़ाइदे आज़म जी कॉल ते पाकिस्तान लाइ। ऐं अगरि असां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु थी सघूं था त पोइ अलाह हिन मुल्क जो हाफ़िज़ आहे, अलाह ई हिन मुल्क खे बचाईंदो। अगरि पाकिस्तान ठहण वारनि खे ब्लिंक कयो वियो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कंहिं तंज़ीम सां, त पोइ मां दुआ थो कयां त अलाह हिन मुल्क खे बचाए।